सो दोस्तों चर्चनि सां गॾु कचहरी थिए पई अॼु ऐं चर्चनि जो हिकिड़ो तव्हांखे टेक्निक ॿुधायां त चर्च वारो सिगरेट जेको आहे त हू हीअं कोन हलबो आहे, हू हमेशह ई परपेंडिकुलर माना 90 डिग्री 45 जे विच में हलबो आहे। छो जे अगरि हीअं हलियोसीं त किरी पवंदो। हीअ त ख़ैर भरियल कोन्हे सादो सिगरेट, पर आउं तव्हांखे ॿुधायां थो वञे ट्रेनिंग, हा माना ट्रेनिंग ॾिजे हर शइ नौजवान नस्ल जे लाइ जेको हिकिड़ो सबक़ु कराए थो। इन जे करे हाणे इहा ॻाल्हि आहे त पूरो जेको आहे किरण सां केॾो नुक़सानु जोड़ माना हुनजी ॿधी तबाह थी वई, माना हड़ रुली माना हीअं हिनखे पीबो आहे इन एंगल सां ई किरनो न ईअं ई वरी साम्हूं वारे खे बिल्कुलु बिल्कुलु मोहबत सां माना बाक़ाइदा ॾिस न घर लुटिजे सो अदा दोस्तनि खे ॿुधाइजे भरियल कोन्हे न भरियल कोन्हे, ख़ाली आहे सफ़ा ख़ाली पर असां पीतोसीं हिनखे भरियल करी पीतोसीं सुकून सां। हा जीअं सवेरे पाणी आयो उनखे पाण बाग़ ताईं जाम अगरि टकराए पीतोसीं हुयो पाणी। बिल्कुलु बिल्कुलु बहरहाल दादा असांजे दोस्त आयास जंजी साहब मिठी खां सफ़र करे 95 किलोमीटर सफ़र करे असां वटि उमरकोट पहुतो आहे। कचहरी हली पे दोस्त गॾु आहे जी रामचंद भील बि असांखे ॾेखारियो था मौजूदु आहे टॉप प्लेयर। हा परियां दोस्तनि जो बि तारीफ़ थींदो वञे। मोहम्मद उमर जंजी हा ऐं मौली अब्दुल रज़ाक जंजी माशाअल्लाह ऐं नूर हसन जंजी ऐं अदो अरशद अली जंजी साहब। वाह वाह महिरबानी साईं, सभिनी महिरबानी, थैंक्स फॉर कमिंग। कीअं महसूसु थियो साईं हिते? तमामु बहितरीनु कचहरी असांजी थी ऐं दोस्त ॾाढो मुतासिर थिया तमामु। तव्हांखे ॿुधाईंदो हलां महिरबानी पाण जो त कचहरियूं अॻे जारी 17 भील मौजूदु आहे असांजे दोस्त कमदार 17 बि आहिनि जी। हा दा पोइ चर्च जे बारे में असांखे ॿुधायो पर छा असां जेका जेको न टेक्निक ॿुधायो माने टेक्निक ईअं त इन सां जेको इन एंगल पीअण सां न तमामु हिकिड़ो बहितरीनु सुकून ईंदो आहे। जेके मवाली पाण त आहियूं कोन ख़ाली सिगरेट, असां मवालियुनि जी कचहरी में वेठा आहियूं, उन्हनि खे पीअंदे जेको आहे न असां ॾिठो आहे उन्हनि खे। ऐं इहो बि हिकिड़ी माना कंहिं बि किताब में इहा शइ लिखियलु आहे, तंहिं करे इहो हिकिड़ो जेको आहे नई इजाद आहे। इहो माना ईअं सम्झो अनडिक्लेयर्ड हिकिड़ो कानून आहे, अनडिक्लेयर्ड रूल आहे हिकिड़ो मवालियुनि जो। अच्छा मज़े जी ॻाल्हि आहे सिंधी जे ॿारनि वेरे पाण ईंदा आहियूं, हर क़िस्म जे नशे जा हिकिड़ा आदाब हूंदा आहिनि। बिल्कुलु मिसाल चर्च जा पंहिंजा आदाब आहिनि, शराब जा पंहिंजा आदाब आहिनि, मॉलनि जे जेकर कचहरी में तव्हां वियो त हुन जो वरी हिसाब किताब पंहिंजो आहे अलॻि आहे। वरी साईं उहो फेक ख़तमु न थींदो तेसि ॿियो वरी विझंदो कोन, ठीकु आहे सो विझंदो कोन। अच्छा शराब ऐं उनखां अलावा जेके खफ़्ती कुकड़नि जा आहिनि असांजा दोस्त, उन्हनि जो वरी हिसाब किताब साईं कुकड़नि जो जेकर कुकड़ अची विच में उनखे माना जेको हुनजो हूंदो आहे पथेरो जेको बि आहे उते अची हुननि जूं जॾहिं वसफ़ूं बयानु कबियूं आहिनि, हाय 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 साईं जावो कुकड़ पोइ पीलो पोइ हीअं भले काती काती पियो करे पर हुनजा वाखाण साईं अहिड़ा कबा साईं अची जावे पुटी अची वठा करे ठका पेर कराए फत थी वई। 5 लख जी बाज़ी कराइजे पोइ हीअं कयोसीं फलाणो वॾो बनायो जान आहे ऐं घुरिजे त 1200 में ॾेई छॾींदो 12 ॾेई छॾींदो थोरो माण्हू थोरे हथी खे बिल्कुलु। अच्छा ॿियो वरी रिच कुते जी वेट थी उन वरी पंहिंजो हिसाब किताब हिन मौज़ूअ ते कचहरी कोन थींदी आमतौर ते हिन मौज़ूअ ते ॻाल्हाइजे भई ॾिसो मवाली बि समाज जो हिसो आहिनि बिल्कुलु। हा ठीकु आहे ऐं कमु को चङो कोन पिया कनि पर तॾहिं बि उनखे बि आउं चवां थो इज़त ॾियणु असांजो फर्ज़ु आहे, उजागर करणु खपे उन्हनि असां सां गॾु रहनि पिया हलनि पिया हिसो आहिनि असांजी संगत में आहिनि, दोस्त बि आहिनि, हिकिड़ो साम्हूं वेठो आहे तूं एॾो परे छो रहियो नशनि खां न पाण हिन मुंहिंजी इहा फील्ड न आहे। अच्छा जीअं चर्च दोस्त पीअनि पिया जीअं अध्यारानी पीअंदा आहिनि त हिननि सां गॾु वेठो त कीअं पिया पीअनि त जीअं ॿिया वरी ॾिसो न हाणे अक्सर हिते मवालियुनि जा कैटेगरी थी वेंदी जीअं ठरे यारो शइ त साॻी आहे, हुनमें बि आङिरियूं साॻी थींदियूं आहिनि, अंगड़े साॻी था करी त हुननि जा हिकिड़ा बसि हाणे कैटेगरियूं ठाहियूं, इन्हनि खे करे असीं हटी विया आहियूं या कैटेगरी न हुजे। आउं त सोचां थो बल्कि हिन ते बाक़ाइदा जीअं मेला लॻंदा न भई अदबी मेला मवालियुनि जा मेला लॻनि बाक़ाइदा अदबी नशिस्त थिए। बिल्कुलु ऐं उहे माण्हू जेके आहिनि लेक्चर ॾियनि ऑडियंस में वेठल हुजनि वरी पोइ हू बाक़ाइदा हुनजो प्रैक्टिकल बि करे ॾेखारींदो आहे सिगरेट झलबो उन्हनि जे हथ में इहा शइ हुजे पोइ त वाह वाह वधीक थींदी। वाह वाह माइक ते बाक़ाइदा अची ॼाण नशा त असांजा क़ाबिल एतिराम शाइर आहिनि साईं हाजी शाम साहिब जी वालड़े वारो ॻाल्हियो पिया
सो अहिड़े क़िस्म जा शाइर जेको मिसाल तौरु माना ख़लील कुंवर साहब आहे या लेखक आहिनि अदीब आहिनि शाइर जेतिरा बि उहो पाण पंहिंजे पाण खे जेको आहे सो वॾो माना छा चइजे पढ़ियो लिखियो तस्लीम करे ऐं पोइ लेक्चर ॾींदा आहिनि ऑडियंस हूंदी आहे साम्हूं ॻाल्हाईंदा आहिनि ऐं चवंदो मवालिन कहिड़ो ॾोह कयो आहे उन्हनि खे बि इज़त ॾियण असांजो फर्ज़ु आहे कमाल जा हूंदा ऐं चवां थो त हीउ हिकिड़ो आल सिंध मवाली एसोसिएशन जे तरफ़ां हिकिड़ो गॾिजाणी कोठाइजे ऐं हिन में ही नुक़्ता 4-5 जेको आहे बाक़ाइदा हुनमें ॾिसजे सदारत जे लाइ ॿ टे माण्हू आहिनि मुंहिंजे ज़हन में हा हिकिड़ो शौकत अन माना इहो पंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे असांजो माना ॿ टे आहिनि ऐं आउं चवां थो इलेक्शन कराइजे बिल्कुलु जमहूरी अक़दारनि खे मद्देनज़र रखंदे इन शइ में हक़ में बाक़ी न मिले इन में हक़ मिले मुल्क में ॿी त जमहूरियत बराए नाम आहे इन मामले में भला जमहूरियत थिए बिल्कुलु जमहूरियत आहे बिल्कुलु पर मुल्क चुल री तेरी आगोड़ी बहरहाल दोस्तों कचहरी जारी है तव्हां दोस्तनि जी महिरबानी जो हिन मुनफ़रिद मौज़ू ते असां कचहरी कईसीं उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी दिस इज़ आफ्ताब रायमो साइनिंग आउट फ्रॉम उमरकोट सिंध जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो सिंध सलामत साथ सलामत टेक केयर ये सिंध ये लतीफ़ बंद करो ये था असांजो तुम मुंह ढो करे हंसे ये उहा का निकरी वले ये का लिखे मां जी लज़ल भला नबी कहीं महसूस कोन करियो लुड़क जो आगे भी लुड़क अरे आगे हम लुड़क से निकल तो काल हो लड्डू पर बीजो की कहता बेटी भाई कहता काल में सुने और वो ये करे देखो गोरे अरे अल्लाह बता ये तो चर्चा कर दे ना ना बता दो अगर ये और चालू की जाए ना ये सही है वो अल्लाह चाड़े तो देख कमाल वो क्या कहना मैं वो ऐसे निकल ऐसा मतलब बेटा मत ये रे मैंने कहीं दवा अगर ऐसा पूछो करो चर्चा करो कि रामचंद्र हो ना कहते तो चर्चा कर रहे वो आफ्ताब लगे कहीं ना चर्चा के भीतर इन्होंने कहते कौन भीतर यही चौथा के अरे अल्लाह ने तंबाकू नोशी जो है वो सेहत के लिए मुजर है वजारत सेहत हुकूमत पाकिस्तान मुझे गुलाब जे गुल के छल के सुरक्षोतन मुझे गुलाब जे गुल के छल के सुरक्षोतन